आज़ादीअ लाइ आंदोलन। लेखक मेठाराम हरूमल खिलनाणी। भाङो 16। शेवा आश्रम। अगस्त 1920 में कलकत्ते में थियल ख़ासि कांग्रेस इजलास में क़त्ल तहक़ीक़ात जो ठहराव पास थियण बैदि मुल्क में उथल पुथल पैदा थी वई। सरकार उन वक़्तु जुदा जुदा नमूननि सां मुल्की हलचलुनि खे दॿाइण जा रस्ता अख़्तियार करण लॻी। साहित्य जे नौशहरे फ़िरोज़ जिते माण्हुनि में देश प्रेम जी लहर ज़ोर वठी रही हुई ऐं उन जो मुख्य मर्कज़ हो क़ौमी कन्या पाठशाला, उन खे बंदि कराइण लाइ उन जे मुख्य ॿिनि बानीकारनि जी श्री गुलाबराय शिवनदास सावनाणी जो उन वक़्तु पंचाती स्कूल में मास्तर हो ऐं श्री फतणदास पेसूमल जो मदरसे हाई स्कूल में पढ़ंदो हो, तिन ते ज़ोर आंदो वियो त स्कूल में वञी पढ़ण जो कार्य बंदि करणु शुरू कनि। होॾां हैदराबाद में डॉक्टर चोइथराम सभिनी ॿियनि बंधननि खां छुटी आज़ाद रही मुल्की हलचल में तिखे बहिरे वठण लाइ ब्रह्मचर्य आश्रम बंदि करण जो फ़ैसिलो कयो। उन वक़्तु मिस्टर खेमचंद बालाणी जो नेशनल कॉलेज में पढ़ण सां गॾु नेशनल हाई स्कूल में पढ़ण जो बि कमु कंदो हो। तंहिं डॉक्टर साहिब खां सलाह करे उहो आश्रम ब्रह्मचर्य आश्रम जे बदिरां शेवा आश्रम जे नाले सां नौशहरे फ़िरोज़ में ज़ारी करण जो फ़ैसिलो कयो। ब्रह्मचर्य आश्रम में रहंदड़ के विद्यार्थी बि नौशहरे आया ऐं 2 अक्टूबर ते डॉक्टर साहिब जे कर कमलनि द्वारा शेवा आश्रम बाल मंडलीअ जे हथ हेठि ज़ारी थियो। उन जी संभाल श्री गुलाबराय करण लॻो। होॾां अगस्त में कलकत्ते कांग्रेस जे इजलास में पास थियल ठहराव जो हैदराबाद जे नेशनल हाई स्कूल में पढ़ंदड़ विद्यार्थी प्रभुदास ते इहो असरु थियो जो हू बाल मंडलीअ जे कमनि में ज़ोर वठाईंदो रहियो, क़ौमी कन्या पाठशाला ऐं शेवा आश्रम खे वधाइण लाइ सिरजोशी कंदो रहियो। वधीक सुजाॻी। नौशहरे फ़िरोज़ में वधीक सुजाॻी आई। 1920 ईस्वी जे आख़िर में नौशहरे जे सरकार सैनिटरी कमेटीअ बदिरां थाफियल मेंबरनि खां नोटिफाइड एरिया कमेटी बर्पा कई ऐं उन सां गॾु माण्हू ढल विधियईं। उन मूजिबि हर हिकु शाहूकार ख़्वाह ग़रीब, नंढे ख़्वाह वॾे, मर्द तोड़े ज़ाल खे हिकु जेतिरो महसूल ॾियणो हो। अहिड़ी ढल माना टैक्स अॻु किथे कान पई हुई। ग़रीबनि लाइ त मुसीबत हुई। इन जे ख़िलाफ़ बाल मंडलीअ जे मुख्य कमु कंदड़नि श्री खेमचंद बालाणी ऐं प्रभुदास तहरीक शुरू कयो। शहर में एतिराज़ी सरगस कढी वई जंहिंमें शेवा आश्रम जा विद्यार्थी ऐं क़ौमी कन्या पाठशाला जूं बालकियूं ऐं शहरवासी शामिल हुआ। शहर में केतिरनि हंधि माण्हुनि खे उथी आवाज़ उथारण लाइ तक़रीरूं कयूं वेयूं ऐं शहर जे मुख्य माण्हुनि जे मदद सां सॼे शहर जे माण्हुनि जे सहियुनि सां अरीज़ो मोकिलियो वियो। इन तहरीक जो नतीजो इहो थियो जो सरकार खे इहा माण्हूअ ढल वापसि वठणी पई। अॻिले भाङे में ॾिसंदासीं नागपुर इजलास।